यादगिरियों संभाल गम ईंदे यादगिरियों संभाल गम ईंदे उन्हें खां पोइ केठी न आहियूं उन ते तव्हांजा कुझु ट्रेक आया ऐं सुपर डुपर हिट विया हाँ बिल्कुल उन जी सिलेक्शन कीअं थी उते जी कहाणी शुरू कयूं था असल में हिकु आम सईद तुनियो छोकिरो सईद तुनियो सुपरस्टार कीअं थियो छो जो माशाल्लाह तव्हां सां मां पर्सनली तव्हांजी बे हद फैन आहियां ऐं तव्हांजो जेको सॉन्ग हलंदो अल्लाह हिकु आहे जो मोस्ट फेवरेट सॉन्ग्स मां हिकिड़ो हुयो ऐं मां इलाही लाइक कंदी आहियां हाणे बि हुन सॉन्ग खे छो जो हुन टाइम ते एतिरो हलंदो जो बार बार ऐं मूंखे यादि आहे जॾहिं सर खे फर्स्ट टाइम ॾिठो स्टूडियो में त मूं चयो हाय ही हू आहिनि अलाह हिकु वारा सो सर मूंखे बेहद पसंदि आहे तव्हांजो इहो सॉन्ग उन खां पोइ तव्हांजा खोड़ सारा ट्रेक ठहिया ऐं KTN ते कहिड़ो ट्रेक तव्हांजो सुपर डुपर हिट रहियो इहो सफ़र थोरो शेयर कयो तव्हां माण्हुनि सां इहो सफ़र हादसा थी वियो मुंहिंजो असल में मां हिते जॉब कंदो हुउमि लाड़काणे में हुन वक़्तु कंप्यूटर जे इदारे में पेट्रोल में गवर्नमेंट जो हूंदो हुनमें एडमिनिस्ट्रेशन जी साइड में हूंदो हुउमि मां त साल थी वियो KTN खे आहे त मां को शौक़ु न हूंदो मूंखे तव्हांखे हैरत थींदी मां अॼु मां पंहिंजे ऐं प्रोग्राम में ॿुधायां थो त मूंखे यकीन कयो त मूंखे ॻाइण जो कॾहिं बि माण्हुनि जे साम्हूं शौक़ु न रहियो तव्हां हैरत खाईंदो त मूंखे अगरि कोई हिन महिल तव्हां बि चवंदव न त हे गानो ॿुधायो पहिरीं चवंदो ठीकु आहे भला ॿुधायां थो हा पोइ मूंखे पाण खे ॿुधाइणु पाण में रहणु मूंखे सुठो लॻंदो आहे मुंहिंजा जेकी फैमिली आहे उनखे ख़बर आहे त हिन जो हिकिड़ो कार्नर आहे घर में जेको उते अकेलो वेहंदो आहियां मां उते मां कंहिंजी बि माना हुन में मुदाख़लत बर्दाश्त न कंदो आहियां पर असल में छा आहे त जॾहिं इंसान जी शादी थी वेंदी आहे ॿार थींदा आहिनि न पोइ उहो मजबूर थी वेंदो आहे कुझु बि करण लाइ ठीकु आहे न त मां उन वक़्तु पंहिंजी फैमिली खे सपोर्ट कंदो हुयुमि ऐं मुंहिंजी शादी थियल ई मुंहिंजा 3 ॿार हुया त मूंखे कंहिं दोस्त चयो त यार हाणे KTN आहे त उहो तव्हांजो कंप्यूटर कमु उते तव्हांजे उहा जॉब मुंहिंजी हली वई जॉब जो हली वई त मां हितां मोकिलियो हो नदी मिराणी KTN असां तुंहिंजे सां ॻाल्हायो त यार मुंहिंजो दोस्त आहे उहो एडिटिंग कंदो अथव ॾाढी ज़बरदस्त तव्हां हुनखे हिते जॉब ते रखो उन सां हिते कुझु मसइला थिया त मां हुनखे हुते लॻाए छॾियुमि असलम तुंहिंजे हुनखे नबील सां जेको नबील भाई हूंदो हुओ KTN ते नदीम जो टे असिस्टेंट लॻो त उहो महिनती त हुयो नदीम मीराणी न त मुंहिंजो पुराणो दोस्त आहे उहो बि तमामु देरीना दोस्त आहे त मां हुनखे तुंहिंजे लॻायमि त जीअं ई मुंहिंजी जॉब ख़तमु थी नदीम चयो त हाणे तूं अच हिते तोखे मां थो लॻाया मां चयो यार ॾिसूं था भला पोइ मां पंहिंजो बोरियो बिस्तर बाक़ाइदा हितां जीअं पैक कयो बाक़ाइदा हुन में जे हंध सिमड़ियूं हे हो सॼो सामान हितां मां सिर्फ़ु मां शिफ्ट कयो कराची शिफ्ट कयुमि ऐं ॾाढो स्ट्रगल वारो पीरियड हुयो उहो असां हिकिड़े इन हंधनि ते रहंदा हुआसीं जिते सिक्योरिटी जो मसइलो हूंदो लॉ एंड ऑर्डर जो मसइलो हूंदो चोरियूं थी वेंदियूं असांजे फ्लैटनि मां आहिस्ता आहिस्ता अलाह अहिड़ी महिरबानी कई ॾाढी महिनत आहे हिन अगरि मां तव्हां यकीन पुछो न त हिन 4 5 6 7 घरनि जे पोयां एॾी जी तोड़ महिनत आहे जो कॾहिं कॾहिं त उथी रोईंदा हुआसीं असां मां रोईंदो हुउमि त यार मां अहिड़ी घर जो अहिड़ी माना माहौल जो पलियल मां किथे अची वियो आहियां हेॾा तबेलो आहे हेॾा पोल्ट्री फार्म आहे किथे अची मां फाथो आहियां बसि मां त चवां बसियूं धिका थाबा ऐं को मुस्बत हिकिड़ो को रोज़गार न मिलणु कंहिंजो पोइ मां नदीम सां गॾु वेंदो हुउमि हुते एडिटिंग कोशिशि कयमि त एडिटिंग कयां पर नथी मां वरी कमु अहिड़ो कयो जो छो जो मां जो ॻाइण जो शौक़ु जो हूंदो त मुंहिंजा 3 4 गाना ईअं ई रिकॉर्ड थियल हुया तुंहिंजे हिजर फ़िराक में हली आहे तुंहिंजे नाम कया प्यारा ऐं हिकिड़ो असां तो सवाइ कंहिंखे चाहियो न आहे हाणे असां तो सवाइ कंहिंखे चाहियो न आहे मुंहिंजो 9th अलाए 10th जो रिकॉर्ड थियल आहे गानो बाबा जो दोस्त हूंदो हिते मंज़ूर काज़ी साहब असांजो वॾो आहे आई लव हिम उहो अलाह साईं हुनखे वॾी हयाती ॾे सिहत ॾे हितां जो तमामु वॾो नालो आहे शाइर बि आहे पाण ॻाईंदो बि आहे साईं जो वॾो कमु आहे पर उहो ज़ाहिर न कंदो आहे बाबा जो यार मूं वारो नंढड़ो आहे हिनखे थोरो टेस्ट कर हुन मूंखे टेस्ट कयो त हुन चयो यार हिन ॿिए ॾींहुं रिकॉर्डिंग कयो मां अलाए 9 में अलाए 10 में पको यादि न आहे त मूंखे हुन पंहिंजी कंपोज़िशन ठाराई जंहिं दौर में बैदल मसरूर जा गाना मशहूरु थिया उन दौर में असां तो सवाइ कंहिंखे चाहियो न आहे सो 2 गाना त नदी में हिनखे ॾेई छॾिया अधी माही ने सुभाणे खे ख़बर तॾहिं पई अप्रूव थी आहे ख़बर तॾहिं पई त भई उहो हिकिड़े शूट आहे ज़िले मां का डायरेक्टर आहे मूंखे ख़बर पई हाणे पहिरियों दफ़ो मां कंहिं छोकिरीअ सां मतलब कम पियो करणो वञा उहा डायरेक्टर ज़िले मां छोकिरीअ सां वञा कमु करणु मां नदी में मां न हलंदुमि तोसां उहो छोकिरनि जहिड़ी छोकिरी आहे उहो हिकिड़ी चई बाबा तूं वञ त कुझु न थींदो यार ज़िले मां ॾाढी ईज़ी आहे हीअं मां चयो मां इहे गाने में कमु करणु बा वरी जेको आहे न तूं हल त पोइ न तूं हल चई ठीकु आहे मां हलां थो नदी में हलियो गॾु सिंक थी मुंहिंजी उहो गानो ॾाढो हलियो हली आहे तुंहिंजे न ॾाढो हलियो पर वजह शोहरत जेका थी न मुंहिंजे गाने जो तुंहिंजे हिजर फ़िराक में मां लका जेको गानो आहे उहा थी लेकिन थी वजनी तई ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं सॉन्ग जो ज़िक्र आयो आहे थी बटे बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधायां थो वजह शोहरत उहा थी इन करे मां तो थोरो हुनखे तव्हां ॿुधायो न नेचुरल में त सेलिब्रेटिंग लाइफ थी पहिरियों दफ़ो KTN जी त मां ईअं नदीम सां मिलणु वियुमि
सेलिब्रेटिंग लाइफ में ॾिसां त नदीम खे वॾे हुजूम में बीठो आहे ॾिसां नदीम खे मां ॾिठो मीरानी खे त तव्हां यकीन कयो त मां एॾो ख़ुशि थियुमि उहो ऑटोग्राफ पे बीठो ऑटोग्राफ पे उन वक़्तु कैमरा हूंदी पोइ साईं मां ॾिठुमि त मां मुंहिंजी अखियुनि में ख़ुशीअ जो जेको ॻोड़ा हूंदा आहिनि न उहो मां चयुमि यार माशाअल्लाह ज़बरदस्त हुयो पोइ माण्हू खे चयुमि ॿुधाए भला सही बि आयो अथई पोइ विहूं था त मिलूं हालांकि मुंहिंजी एंट्री वेंट्री न हुई हुन शो में कुझु बि न हुई बाक़ी SMD उन दौर जी हुई उन ते बार बार उहो गानो हले पियो तूं तुंहिंजे अजर फिराक में ऐं हली आहे त माण्हू ॾिसनि पिया हलियलु गानो मां जीअं बि नदी में वेझो वियुमि त नदी में जेको अधु हुजुम उहो मुॾे अची बीह रहियो त मां वरी उहे सभु तव्हां सही तुंहिंजो ऑटोग्राफ फोटोग्राफ ईअं थियो मां चयुमि त यार हे त वॾी ॻाल्हि आहे मां तॾहिं मूंखे ख़बर पई त KTN जी एॾी व्यूअरशिप आहे एॾी व्यूअरशिप आहे KTN जी ऐं हिन कशिश त कोन आयो पोइ बसि जीअं ई गाना आया पैसा आना शुरू हो गया शोज़ मिलणु शुरू थी विया त मां चयुमि यार ठीकु आहे मुंहिंजे नेचर जे ख़िलाफ़ु आहे पर ॿारनि बच्चनि जो पेट पालणो आहे अलाह साईं हिन ई ज़रिए सां मूंखे रोज़ी ॾिनी आहे त बिस्मिल्लाह मां शुरू करणो ॻाइणु पोइ बसि अखियूं बंदि करे जेको हूंदो ॻाईंदो ॿुधायां थो तव्हां फरमाइश कई तुंहिंजे हिजर फिराक में काफ़ी सालनि खां पोइ तूं ॻायां इहो गानो हिकु भेरो त दिलबर खे आणो हम राज़ रफ़ीकन खे मूं चयो हिकु भेरो त दिलबर खे आणो अफ़सोस जो हिकिड़े कई बि न न की गम थो वञे न की दम थो वञे मां त रोवां थो सुबुह मसा न की गम थो वञे न की दम थो वञे छा ॻाल्हि आहे छा ॻाल्हि आहे उन्हनि पुराणनि यादुनि में वरी वापसि सां वठी विया आहियो बहितरीन सॉन्ग ऐं रोईंदा हुआसीं असां सॉन्ग एतिरो एतिरो सोज़ आहे तव्हां रियाज़त बि कोन कंदा आहियो पोइ बि तव्हांजी असल में इहो सोज़ इन करे ईंदो आहे इंसान खे जॾहिं इंसान स्ट्रगल कंदो आहे महिनत कंदो आहे तव्हांखे जीअं मां अवल ॿुधायां त कराची में ॾाढा महिनत वारा ॾींहं ॾिठा थकिजी पियो कॾहिं सर कॾहिं बि न थकियासीं KTN जे कम खां कॾहिं बि न थकियासीं एॾो जोश हूंदो एॾो कमु करण जो जेको आहे हूंदो छो जो अर्न कंदा हुआसीं पैसा जनरेट थींदा ऐं इहो हूंदो त असां हे कमु कंदासीं हेतिरा पैसा मिलंदा हे कंदासीं एॾो मसरूफ़ ॾींहुं गुज़रंदो एतिरो जेको आहे सो मां तव्हांखे छा ॿुधायां उन महिनत जे फल इहो मिलियो त असां पंहिंजो हिकिड़ो सुठे नमूने सां रहणु लॻासीं लिविंग स्टैंडर्ड चेंज थियो रूम्स में एसियूं लॻियूं बोर्ची लॻी आहे आराम सां रहणु शुरू कयोसीं पोइ वरी मूंखे मुंहिंजी लाइफ अजीब गुज़री आहे मां त हैरान थींदो आहियां कॾहिं कॾहिं मूंखे वरी पोइ हेपेटाइटिस थी वियो माना मां बिल्कुलु तव्हांजे डायरेक्टर साहिब खे ख़बर हूंदी त हुन सां तमामु वेझा मुरासिम आहिनि त बिल्कुलु हाइप थियुमि माना मां ईअं सम्झो त उर्दू मीडिया खे टच करण वारो हुउमि ऐं अचानक सां मूंखे ख़बर थी पई त मूंखे हेपेटाइटिस आहे माना मां ईअं फ़िलहालु त हिते हुन दौरान मां कमु कयुमि बीमार हूंदो हुउमि हुन बीमारीअ जो हिकिड़ो गानो बि थियल आहे मुंहिंजो दवाऊं खाई मां चवंदुमि यार लाइ छाजे लाइ थो पेन थिए हॾनि में ऐं हिननि में मौसम ई नज़ारा आहिनि ॾाढा प्यारा इहे गानो कयो पोइ मां निकिरी वियुमि हुन राति ॿ राति मूंखे यादि आहे त ॾाढी तकलीफ़ दे राति हुई मां सॼी राति वॉमिटिंग थी मूंखे सॼी राति मां वॾी कर्ब में गुज़ारी घर पहुतुमि त उहा राति गुज़री सुबुह थियो जॾहिं त मुंहिंजी अधी वॾीअ मूंखे ॿुधायो चई त तूं सॼो पीलो थो लॻे साओ थो लॻे अजीब थो लॻे थोरो ॿाहिरि अच ॿाहिरि जॾहिं सिधे रोशनी में कढई ॾिठई त मुंहिंजूं अखियूं सॼियूं मतिलबु येलोइश हुजनि ऐं साओ कलर थी वियो हुजे जीअं मां जॾहिं टेस्ट करायुमि त मां त वॾे बीमारी में चिकड़जी वियो 10 साल डेथ बेड ते हुउमि मां ईअं सम्झो त कट ऑफ थी वियुमि जहाज़ खे सभिनी खे ख़बर आहे मुंहिंजे दोस्तनि खे बिल्कुलु कट ऑफ थी वियुमि मां मतिलबु ईअं सम्झां पियो त शायदि हाणे मां सर्वाइव न करे सघंदुमि मुकी न सघंदुमि पर मुंहिंजी मिसेस मुंहिंजी एॾी केयर कई जेका शइ टाइम ते खाइणी हुई दवा वग़ैरह उहो सभु शइ मूंखे हुन टाइम ते खारायो ऐं मां हयाती निकिरी आयुमि ज़रियो उहा थी मुंहिंजी मिसेस पंजनि जो साथ रहियो हिन सिलसिले में ऐं सर एतिरी शोहरत खां पोइ सईद तुनियो मतिलबु एतिरी बुलंदी ते वञण खां पोइ जॾहिं बैक वापसि आयो त हिन शइ में तकलीफ़ केतिरी फील थी
छो जो आर्टिस्ट खे जॾहिं बेहद शोहरत मिलंदी आहे तव्हां बेहद शोहरत छो जो उहो दौर केटीएन जो शोहरत जहिड़ो हो जो आर्टिस्ट हिकिड़ो सॉन्ग या कुझु बि कंदो ऐं माशाल्लाह तव्हां त एतिरो कमु कयो आहे तकलीफ़ गर्भ में रहिया हुजो मां जॾहिं मोटी सभु आयुमि कुझु हुजे ऐं सभु कुझु पोइ न हुजे मां जॾहिं मोटी आयुमि वापसि कमु करण लाइ त शाबत आहे केटीएन वारनि खे छो जो कशिश बि असां अनाउंस करे चुका थी वियो कशिश ते फासला गानो अची वियो ऐं अलाह हिकु अची वियो ॿ टे ॿिया गाना अची विया होस्टिंग कंदो हुउमि मां हुते मुंहिंजे अंदरि 3-4 ॿिया प्रोग्राम हूंदा 900 जा त ड्रामा कंदो हुउमि सोलो प्लेस कंदो हुउमि मां ॾाढो एक्टिव हूंदो हुउमि माना हर हंधि त ऐं कमाईंदो बि एतिरो ई हुउमि न छो जो एक्टिंग मां पैसा ईंदा होॾां होस्टिंग मां ईंदा हेॾां जो डायरेक्शन मां ईंदा चङा घणा पैसा ईंदा सिंगिंग वरी जेके शोज़ मिलंदा उन ते वरी तव्हां छा ॿुधायां तमामु घणो मां लाइफ में केटीएन अलाह खां ऐं केटीएन मां का शिकायत न आहे ऐं हिन महिल ताईं बि अगरि कोई माण्हू सुञाणींदो आहे मुंहिंजा ॿार ॾिसंदा आहिनि तव्हांखे जीअं चयमि त ॾाढी ख़ुशी थींदी आहे त यार अञा ताईं माण्हू सुञाणनि था हालांकि कमु घटि करे छॾियो आहे तमामु मां हिमत न हारियमि मूंखे जेतिरो बि माण्हू पोइते कंदा आहिनि न मां ओतिरो अॻिते वेंदो आहियां वरी ठीकु आहे न त तव्हां यकीन कयो त जेके बि दोस्त ॾिसनि था या ॿुधनि था साल मुंहिंजो मां पंहिंजो सेट मंज़ूरु करायुमि काज़ी साहिब खां मां पंहिंजो प्रोग्राम हिकिड़ो ॿियो शुरू करे ॾिनो सिंग विद सईद हालांकि मूंखे साल लॻो उनजे पोयां भॼण जे डुकण जे नेट मां आतर साहब के कमरे में मिले सर ये क्या मसला है ये सेट बन गया है मेरा मेरा वो भी बन गया अपना वो कहते पायलट भी बन गया है वो शुरू नहीं कर रहे मुझे मज़ा ही नहीं आ रहा मैं काम नहीं कर रहा हूँ कि न बाबा न तव्हां जेको आहे बिस्मिल्लाह कयो ॿिए 3 ॾींहं ते शूटिंग शुरू थी वई मुंहिंजी हुनजी उन खां पोइ हुनजो बीमारी खां पोइ मुंहिंजो पहिरियों गानो मुंहिंजे अंगण ते सोना थो लाइ नेण विछायां पहिरियों मेलोडी मेडले सॉन्ग अथव हुन में 3 गाना अथव हाणे सिंधी मीडिया में हाणे दोस्त घणा गाना था ॻाइनि मेडले घणी थी थिए उहो पहिरियों हुयो मुंहिंजो मेडले ॻायमि उन खां बाद में वरी कहिड़ो गानो हुयो ॿियो बि सुठो गानो कयो हीअ राति छो थी करी कतलाम हे ॾाढा सुठा गाना आया कमु बंदि कयुमि मां पोइ हिकिड़ी वेव हली हिकिड़ी हवा हली अजीब क़िस्म जी जो कम घटिजी विया अलाए छा थियो ख़बर न आहे को मुल्क में इकोनॉमी जो मसइलो थी वियो त ॿार बि मुंहिंजा वॾा थियनि पिया त पोइ मां ॾिठुमि त हाणे मूंखे पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾियणु खपे हाणे घणो थी वियो काफ़ी थी वियो घणो कुझु थी वियो घुमणु फिरणु हे हो छो जो हिन टाइम में तव्हां हिन महिल कमु करे रहिया आहियो तव्हांखे ख़बर आहे केॾी टाइम कंज़्यूमिंग जॉब आहे हिकिड़ी एंट्री तव्हांजी अगरि सही नथी थिए त घणा दफ़ा रीशूट करिणो थो पए हर शइ जो हिकिड़ी प्लैंड आहे त तमामु घणो टाइम कंज़्यूमिंग जॉब आहे मां चवंदो आहियां पंहिंजे दोस्तनि खे फरीद दोस्त आहे मुंहिंजो चवंदो आहे त लाइव प्रोग्राम तव्हां सां गॾु उहो उन टाइम जो गॾु फरीद ऐं अॼु हू प्रोग्राम मैनेजर आहिनि हा ॾिस हाणे उहो आहे न तमामु प्यारो दोस्त आहे फरीद ऐं ॾिसो न उन्हनि जी महिनत ऐं अॼु हू प्रोग्राम मैनेजर आहे प्रोग्राम मैनेजर आहे पर मूंखे फ़ख्रु थींदो आहे ॾाढो फ़ख्रु थींदो आहे ऐं फरीद जॾहिं बि को प्रोग्राम जी का कंदो आहे त चवंदो आहे यार लाइव प्रोग्राम मां अची कर मां यार लाइव प्रोग्राम खां कोन थींदो मां चयो त मां तोखे रिकॉर्डिंग को प्रोग्राम डिज़ाइन कयो या तव्हां सोचो मां तव्हांजी रिकॉर्डिंग करण लाइ ईंदुमि महीने में 1 या 2 दफ़ो बाक़ी लाइव प्रोग्राम खां कोन थींदो छो जो हिते मुंहिंजो जेको मसरूफ़ियात घणियूं आहिनि तव्हां शायदि बोर्ड ॾिठो हूंदो त हाणे सईद मंदर में एडवोकेट लिखियो पियो आहे त ॿियो कुझु प्रॉपर्टीज़ में इन्वेस्ट थियल आहिनि कुझु शयूं हेॾां होॾां त काफ़ी ॿियो वरी हिते आर्ट्स काउंसिल में मां तमामु घणो बिज़ी आहियां तव्हां यकीन कयो त हिते जेका ज़ाहिर न आहे उहा शइ स्क्रीन ते पर इंटरनेशनल फेस्टिवल में असां परफॉर्म कंदा आहियूं हर साल इंटरनेशनल फेस्टिवल में सॼी दुनिया जा ड्रामा ईंदा आहिनि नापा में बिल्कुलु ठीकु आहे हाणे जॾहिं मां आयुमि तव्हांखे दावत ॾींदुमि स्पेशली अचिजो ज़रूरु तव्हां वरी पोइ एक्टिंग पेश करे ॾेखारींदुमि लास्ट टाइम मुंहिंजो हुयो मां खणी कोन सघियसि मूंखे हिकिड़ो पे मिलियो हुयो मूंखे करणो हुयो पर मां टाइम न ॾेई सघियसि तव्हां कयो तव्हां अगरि तव्हां लाइव थिएटर कयो न तव्हां ज़िंदगी में तव्हांखे रिकॉर्डिंग सिर्फ़ु रिहर्सल जो आहे 15-16 ॾींहं 18 ॾींहं या घटि में घटि 15 ॾींहं आहे ऐं वधि में वधि महीनो रिहर्सल करिणो मां 15 ॾींहं रिहर्सल नथी करे सघां मां 15 ॾींहं टाइम नथी ॾेई सघां हिकु गॾु इन जे करे मुंहिंजे लाइ तव्हां घणा टास्क कनि न ॿिया बस इन थोरो पंहिंजे पाण खे फासाए छॾियो शइ इंशाल्लाह करणो आहे थिएटर आख़िरी मंज़िल मुंहिंजी थिएटर आहे मां अगरि सभी टीवी वग़ैरह छॾे एज़ एन आर्टिस्ट एज़ अ कोलीग तव्हांखे ज़रूरु इहा रिक्वेस्ट कनि तव्हां थिएटर ज़रूरु कजो हा मां जॾहिं हिते न हूंदसि त मां थिएटर ते ज़िंदा रहंदसि छो जो मां पंहिंजे आर्टिस्ट खे अंदरि जे आर्टिस्ट खे कॾहिं मारे नथी सघां असां पंहिंजे पाण में त ज़िंदा हुजूं भला ॾिसो रूबी मां टीवीअ ते बज़ाहिर कमु नथो कयां पर मां कमु त कयां थो मां दिलि जा मूंखे यार मां पंहिंजे आर्टिस्ट खे मरण न ॾिनो आहे मां इंटरनेशनली बि परफॉर्म थो कयां वञी बिल्कुलु अंदरि जे आर्टिस्ट खे कॾहिं बि मरण न ॾिजे जेकॾहिं असां पंहिंजे अंदरि जे आर्टिस्ट खे मारे छॾींदासीं त असां साइको थी वेंदासीं असां पागल थी वेंदासीं असां दीवाना थी वेंदासीं ऐं हीअ ज़रूरी आहे ही तव्हां सुठो था कयो त आर्ट काउंसिल में हिते परफॉर्म कंदा रहो ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त तव्हां टीवी जे लाइ बि हाणे कमु करणु शुरू कयो कुझु ट्रेक असांखे ठाहे ॾींदा कयो असां घटि में घटि हुन में मॉडलिंग शॉडलिंग उल्टी सिधी करे उहो सॉन्ग असां हलायूं तव्हांखे मां बिल्कुलु सॉन्ग ॾींदुमि छो जो असांजा जेके पुराणा सिंगर्स आहिनि मां चाहियां थी जेके बि असांजा आर्टिस्ट आहिनि ॿीहर हिकु दफ़ा
अचनि वरी उहो बहार अचे वरी उहो गुलदस्तो उहो सभु गुल हिकु गॾु हुजनि त हुनजी मिठास ऐं पुराणे केकनि जी ख़ुशबू वापसि मोटी अचे हाणे बि तक़रीबन अची वई आहे हाणे तव्हां सभु अचो के माइट जे घर अगरि वेठो हूंदो आहियां अगरि भूले विसरे ॾिसंदा आहिनि वेठा किटी आहिनि अगरि पोइ पुराणो गानो हली वेंदो आहे न त जीअं थियो तूं भली दिलि रुबा त मां चवंदो बिहार 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 यार इहो मां गानो ॾाढो वणंदो आहे एज़ अ व्यूअर थो ॿुधायां एज़ एन आर्टिस्ट न एज़ अ व्यूअर थो ॾिसां वाह यार वाह वाह साम्हूं आई क्या बात आहे हाणे इहो मुंहिंजो मोस्ट फेवरेट गानो आहे मुंहिंजी दिलि जे मां तव्हांखे थोरो ॿुधायां जी सर ॿुधायो बिल्कुलु जेका दिलि चवे थी उहो अॼु कयो हाणे माना हीअ जेका तव्हां सभु वेठा आहियो न मूं वटि मुंहिंजे लाइ मुंहिंजी कैफ़ियत हिन में ईअं थी वई आहे मां ॾाढो इमोशनल माण्हू आहियां पर मां जल्दी न रोईंदो आहियां पर मूंखे मां पंहिंजे इमोशन्स ॻाइण में करे वेंदो आहियां वापसि हलिया वेंदा आहिनि घोड़ा त तव्हां सभिनी खे मां डेडिकेट थो कयां तव्हां आहियो हे सभु असांजा दोस्त आहिनि जहां ज़ेब आहे त मुंहिंजे लाइ हिन महिल उहो मंज़र आहे त जीअं उस्ताद बुखारी चयो आहे साम्हूं आहीं हादिसो आहे दीद में दिल में ज़लज़लो आहे दीद में दिल में ज़लज़लो आहे साम्हूं आहीं हादिसो आहे मां सुनाया सुनी सड़ी न पवे मां सुनाया सुनी सड़ी न पवे एक सौ बार जो हिस्सो आहे साम्हूं आहीं हादिसो आहे मुंहिंजे लाइ तव्हां मतिलबु वेठा आहियो त ईअं ई आहे हाणे ॼण सभु शयूं वापसि रिवाइव थी वियूं आहिनि हादसो थो लॻे हक़ीक़त में दीद में दिलि में एक्चुअली ज़िलज़िलो आहे छा ॻाल्हि आहे सर बसि ईअं हमेशह ख़ुशि हुजो ऐं असां हमेशह तव्हां सां गॾु आहियूं पूरी सिंध तव्हां सां गॾु आहे तव्हां वरी जॾहिं वापसि तव्हांजी दिलि चए तव्हां मोटी अचो जॾहिं दिलि चवे तव्हां किटी तव्हांजो पंहिंजो इहो ई प्लेटफॉर्म आहे जीअं रुबी अली खे इकराम छोकिरी खे हालांकि कुझु बि कोन आहियूं ज़री आहियूं मां सच ॿुधायां तव्हांजी ॻाल्हि कटींदुमि त असांजा जेके चंद आर्टिस्ट आहिनि फीमेल आर्टिस्ट आहिनि या मेल आर्टिस्ट आहिनि चंद ई हाणे आर्टिस्ट आहिनि जिन खे माण्हू सुञाणनि था हुन फीमेल आर्टिस्ट में त रूबी अली टॉप ते आहे